لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجرين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला के पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जहाँ चंद आयतों में फकीर तमाम हालात जान तिलावत कयूं जिनमें अल्लाह ताला दीन के मथा अल्लाह की तौहीद के मथा इस्तिकामत धारण मुदस अता फरमायो है. मुसलमान हर को सदाए जो और हकीकी मुसलमान को है जेको अल्लाह ताला ते ईमान आने ऐं दीन जे अहकाम जे मथा मुकम्मल पाबंदी सां अमल करे ॾेखारे. पाबंदी सां अमल करण वारा हमेशगी इख्तियार करण वारा अल्लाह जे फरमाननि ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नतुनि जे मथा हमेशा अमल करण वारनि खे अल्लाह पंहिंजी विलायत जे दर्जे में ऐं अल्लाह पंहिंजे दोस्तीअ जे शरफ सां नवाज़ियो आहे. अल्लाह जो फरमाए तो उहे बाला जेके अल्लाह जे दीन ते सदाई अमल करण वारा आहिनि मुश्किलातूं ॾिसी मुंहुं नथा मोड़े, दुनिया जी मुसीबत ॾिसी अल्लाह जो पंध नथा भॼनि, दुनिया जो कमु ॾिसी दुकान ते वञणो आहे, दुकान ते वेहणो आहे, वापार करणो आहे, गिराक बीठा आहिनि उनजे करे जमात नथो छॾे. ऑफिस में कमु आहे, तिजारत जो कमु आहे, वापार आहे, धंधो आहे, पर उनजी अहमियत अल्लाह जे कमनि खे ॾिनल आहे. अल्लाह जो क़ुरान जो फरमान जे मथां अल्लाह पंहिंजो रहमत नाज़िल फरमाईंदो आहे. असुल हकीकी दीन इहो आहे त माण्हू दुनिया जे कमनि खे अहमियत ॾियण जे बजाय अल्लाह जे कमनि खे अहमियत ॾे, दीन ऐं शरीयत खे अहमियत ॾियण वारो बणिजे. अल्लाह जो क़ुरान जो फरमाए इन्हनि जे लाइ, इन्हनि जे दुनियावी कमनि जे लाइ, उखरवी कमनि जे लाइ मां अल्लाह पंहिंजे मलाइकनि जी इमदाद नाज़िल फरमाईंदो आहियां. जेको माण्हू अल्लाह खे अहमियत ॾे, दीन खे अहमियत ॾे, शरीयत खे अहमियत ॾे, दुनिया जी मुसीबतुनि खे ॾिसी मुंहुं नथो मोड़े, दुखनि दर्दनि खे ॾिसी, तकलीफ़ुनि खे ॾिसी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दीन खां परे नथो थिए. अल्लाह जो क़ुरान में फरमाए तो उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरियूं ऐं उन जे लाइ बिशारतूं मलाइकनि जे ज़रिए मां अल्लाह पाण नाज़िल फरमाईंदो आहे. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. ॻाल्हि सम्झ में आई तव्हांखे? अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह, बेशक उहे माण्हू जिन चयो असांजो रब अल्लाह आहे, जिन कलमो पढ़ियो, ईमान आंदो, अल्लाह जे मथां वेसाह रखियो, तौहीद अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जे मथां ईमान आंदन, सुम्म इस्तक़ामू, पोइ इन जे मथां इस्तिक़ामत धारे बीठा, इन जे मथां मुस्तकिम बणिजी विया. ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, उन्हनि जे लाइ मां अल्लाह आसमान मां मलाइक नाज़िल फरमाईंदो आहियां. सुभान अल्लाह. जेके उनखे जे पैगाम ॾींदा आहिनि त अल्लाह तख़ाफ़ू, खौफ़ न कर, वला तहज़नू, गमगीन न थी. जेको दीन ते हले थो
ते हली तो दाढ़ी रखे पटको पातई अमल वारो बणजे नेक साले बणजे अल्लाह अल्लाह करण वारो थे माण्हुनि जे तानन मेहनन ऐसे मुजा खिलण दुनिया जी मुसीबतुन ते सब्र कई इस्तिकामत धारे बीठे हाणे खौफज़दा न थी गमगीन न थी बुखारो न थी तुझी मदद जे ला अल्लाह सा मलाइकन के नाज़िल फरमायो सुभान अल्लाह अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून तवां जे ला बिशारत है खुशखबरी है जन्नत जी जे जो अल्लाह ताला सा वायदो फरमाए छयो सुभान अल्लाह दुनिया में तवां जे ला खौफ ऐं गम न है क़यामत जे ॾियारे तवां के अल्लाह ताला जन्नत जो वायदो करे छयो ऐं रुगी जन्नत न महज जन्नत जे खौफ खां निजात न अल्लाह ने कुरान में फरमाया नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ओ अल्लाह करवारो ओ अल्लाह के राजी करवारो सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान को दो सीनो ठरी पवंदो सुभान अल्लाह जो कुरान तो फरमाया नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह पाबंदी से अमल करने वाला है ना अल्लाह जो कुरान तो फरमाए असा दुनिया में आखिरत में उनके जो दोस्त बनाए चलूंगा नहनु औलियाउकुम असा उनजा दोस्त है अल्लाह जो फरमा अल्लाह जो दोस्त है अल्लाह की दोस्ती के लिए मैंने भी कहीं नहीं बताया सुभान अल्लाह जो मालिकाना जो खालिक अल्लाह जहान खाने वाला अल्लाह जगह लाने वाला अल्लाह रिज़्क़ देने वाला अल्लाह हिफाजत करने वाला अल्लाह दीन दुनिया देने वाला अल्लाह सो रब तो फरमाए तू इस्तिकामत धारे भी यानी अल्लाह जो बन जीवन में दुखन दर्दन के दिसी दुनिया जी हाजत तकलीफन के दिसी अल्लाह जो रस्तो न विसार रब का परे न थी अल्लाह का जुदा न थी हे शरीयत जो रस्तो न भज अल्लाह ताला के छदे शैतान जे तरीके ते न रब जो बणजी वञ जॾहिं तूं मुंहिंजो बणजी वेंदे नहनु औलियाउकुम मां अल्लाह वरी तव्हां खे पंहिंजो दोस्त बनाए छॾींदुसि अल्लाह जी दोस्ती रुगी दुनिया में न फिल हयातिद दुनिया रुगी दुनिया में न दुनिया में भी तू मुझो दोस्त है इनके दिसी को चाचो कावड़ जीवियो मामो कावड़ जीवियो यार कावड़ जीविया चले वो आने एक उड़न वाले तरीके ते हलियो आसान तरीके ते छाने लागो यार तो माने यारी में खुश हो तो बने न दुनिया में मामलात में खुश हो जा सांगे वो रस्तो बने जो को मोहम्मद मुस्तफा करीम से कायो सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह माय जीविए अल्लाह तो फरमाए माय प्रभु क्यों छिनी विदा यार यार तोड़े विदा परवाह न कजा दिलगीर न थी जा परेशान न थी जा दुखारो न थी जा ना तो औलियाउकुम फिल हयातिद दुनिया मां अल्लाह दुनिया की जिंदगी में तू जो दोस्त आया दोस्तों को चाहे बुखारो थी तो तुझी मदद करे कर्जी थी वने तो तुझा कर्ज लाए परेशान थी तो परेशानी में तुझा तो संगत हो दे खुशी में गमी में तुझो साथी होगे दोस्त सोचे हुआ जेको दुख में गम में खुशी में फरहत में हर जाए के गद हो जे खुशी में जेको गदवा दुख में छड़े दे सो दोस्त कौन चेबो के बड़ा सो करो संतिया न को दुख में साथ चले वने खिलण में गदा रोण में गदना है दोस्त वो ना है अल्लाह जो फरमाए अल्लाह तो जो दोस्त बन जतुसे अल्लाह का वदी के दोस्ती निभाने वालो जो को आहे कोन दुखन में या सुखन में हर जाए ते रब तो फरमाए अल्लाह तुझो साथी आया सुभान अल्लाह रुगी दुनिया में न फिल आखिरत जब क़यामत
मातली जा बाशूर बाज़मीर मुसलमानो अल्लाह जो कुरान तो फरमाए त आखिरत में जदे सब छड़े वींदा मां अल्लाह कुत्ते बदवा सा दोस्त हुन कुत्ते बदवा दिया सुभान अल्लाह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन इना मजाजुन अंबार लगाए जा मेहरबानी जासुन दरिया वहाए छया मुझे अल्लाह करम नवाजी दी ते बड़ा बड़ो मीर अल्लाह वसाए छयो रब तो फरमाए वलकुम फीहा मा तश्तही तू जो जीवन जिए तू चाहींदे मां अल्लाह वो तो के अदा करे छदी दुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां तश्तही लिखा तुझी ख्वाहिश होती तुझी केड़ी ख्वाहिश आ दुनिया में केड़ी ख्वाहिश तो करी क़यामत में तू केड़ी ख्वाहिश करे तुझो केड़ो इरादो होंदो केड़ी तलब आ यार यारी निभाईंदा हिन दोस्त दोस्त जो सही मुझा मामलो सही कंदो आ उनजी मदद कंदो आ पर केतरी कंदो जेतरी उनजी हैसियत हूंदी हिकिड़े माण्हू खे लख रुपए जी ज़रूरत आ उनजे दोस्त वटि 50,000 रुपए जी हैसियत न आहे तो तव्हांजी मदद करे सघंदो कोन करे सघंदो पर अल्लाह वो कादिर मुतलक आ जेदे हथ में रुई कायनात रुई ज़मीन जा कुल कायनात जा खजाना जे अल्लाह जे हथ में है वो अल्लाह तो फरमाए मा तश्तही अनफुसुकुम जेको तुझी दिल इरादो कंदी चाहींदी मां अल्लाह तो के वाशे अदा करे छदी तुसे सुभान अल्लाह वलकुम फिया मा तदऊन एकरो तो तुझो इरादो आ तुझी ख्वाहिश आ एकरो तुझो इरादो आ मूंखे ये शे मिले हिन शे जी तलब कयां ये शे घुरा औलाद खपे रिज़्क़ जी खुशहाली खपे बरकत खपे घर खपे औलाद खपे रिज़्क़ रोज़ी खपे इंसान जी ख्वाहिश अल्लाह तो फरमाए सो दाता नंदो माए सो त दींदो साए सो त तुझा पल भरे छदींदुस वलकुम फीहा मा तदऊन उहो बदी दो साए जे जो अल्लाह तो सा वायदो कयो आ सुभान अल्लाह तुझी ख्वाहिश तुझी सोच महदूद आ तुझा इरादा महदूद आहिनि तुझी तमन्ना रुगी दुनिया जे दायरे में घुमे थी 50 साल जी जिंदगी में तोखे ये शे खपे वो शे खपे तुझी सोच महदूद आ अल्लाह रब्बुल इज्जत कुदरत वारो आ उनखे ख़बर आ त मुझे पाने जे लाइ कहिड़ी शे भली आ कहिड़ी शे भलाई वारी आ कहिड़ी शे फ़ाइदेमंद आ अल्लाह तो फरमाए मां अल्लाह तो सां वाइदो कयो आ मुंहिंजो बणजी वञे मां अल्लाह तुंहिंजी हर ख्वाहिश खे पूरो करे ॾेखारींदुसि सुभान अल्लाह कहिड़ो वाइदो कयो अथई नुज़ुलम मिन गफ़ूरिर रहीम हिकिड़ो बख़्शिश कंदड़ा ॿियो रहम कंदड़ा अल्लाह तो फरमाए बख़्शहार अल्लाह जे तरफ़ां रहम करण वारे अल्लाह जे तरफ़ां तुंहिंजे मथां नेमतुनि जो वक़्त पूरो मींहुं नाज़िल कयो वेंदो सुभान अल्लाह शर्त इहो आहे अल्लाह जे क़ुरान शर्त रखियो आहे कान रब्बुन अल्लाह सुम्मा इस्तक़ामू पहिरियां चयो त अल्लाह आहे मुंहिंजो मददगार अल्लाह आहे मुंहिंजो वारी अल्लाह आहे मुंहिंजो ख़ालिक अल्लाह आहे मूं बाने जो मदद करण वारो अल्लाह आहे ज़िंदगी बख़्शण वारो अल्लाह आहे हयाती ॾियण वारो अल्लाह आहे यकीन हुजे अल्लाह जे मथां तवक्कुल हुजे अल्लाह जे मथां भरवसो हुजे तक़वा हुजे हे जेके बि नेमतूं आहिनि उहे अल्लाह ते ईमान आणण सां मिलंदियूं अहिड़े फ़क़ीर खे ॿुधाए क़ुरान जी आयत मां नेमतूं दुनिया जा इनाम आख़िरत जा इनाम हर ई नेमतूं मिलंदियूं आहिनि अल्लाह फरमायो आहे त मिलंदियूं न अल्लाह जे क़ुरान में हुकूम लगायल आहे रब जे क़ुरान में का ग़लती आहे जेको ये तसव्वुर करे वो
बेटा को न हटंदो को न हटियो न फिरियो न फिरंदो इस्तिकामत धारे बीठो अल्लाह दी मथां तवक्कुल रखे बीठो खौफ खुदा रखे बीठो अल्लाह जो फरमाए मलाइका को उनजी इमदाद कंदा मुरब जी दोस्ती को उनखे मिलंदी त रहमतुन जो नुज़ूल उनजे ला थींदो असुल दीन आहे मजाल में असुल शरीयत आहे त कुल आमनतु बिल्लाह चओ जो अल्लाह ते ईमान आंदो मुरब ते यकीन रखियो सुमस्तकिम नबी तो फरमाया को इस्तिकामत धारे देखा कायम रह बोले मजबूत थी वने एड़ो मजबूत थी वने जो न दुनिया न शैतान न नफ्स न ख्वाहिशों तो कि अल्लाह का परे न करे सगन इस्तिकामत धारे देखा क्या समझो दाले को तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अने मोमिन कोन थियो मुसलमान न थियो दारो नदवा मक्के जे काफर जो हिकिड़ो हाफिज़ हुई जंहिंखे जदीद ॿोली में असेंबली हाल चइजे जे असेंबली में वेंदा आहिनि त उन वक़्त में मक्के जा सरदार हिकिड़ी जॻह ते जमा थी वेंदा जंहिंमें मक्के जा सरदार अॻवान जे वेंदा जंहिंखे दारो नदवा सॾींदा हुया छा सॾींदा दारो नदवा हे दारो नदवा हूंदो हुयो काफ़रनि जो जिते मुसलमाननि खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदा हुया वरी सफ़ा पहाड़ी जे हेठां वरी हूंदो हुयो दार अरकम हज़रत अरकम जो घर दार अरकम जंहिंमें वरी मदीने वारो साईं वेही अल्लाह जे क़ुर जी तिलावत सेखारे थो दार अरकम में मदीने वारे साईं दुआ घुरी मुंहिंजा मौला उम्र खे इस्तिकामत ॾे उहो दीन में दाख़िल थिए मुसलमान थे दार अरकम में नबी दुआ घुरी हेॾे दार नदवा में मक्के जे काफ़रनि प्लानिंग कई त जेको मोहम्मद करीम खे क़त्ल करे ईंदो उनखे 100 ऊंट ॾींदासीं नियाणियूं ॾींदासीं अरब जूं हसीन औरतूं निकाह में ॾींदासीं माल ॾींदासीं दौलत ॾींदासीं आहे को जवान जेको मोहम्मद करीम खे शहीद करे अचे हज़रत उमर उथियो तलवार ज़हर में ॻोड़े जी त मूंखे माल न खपे दौलत न खपे इहो कमु मां पंहिंजे ख्वाहिश जे लाइ पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ मां पाण थो करे नबी जो दुश्मन हुयो उमर जो ईमान न आंदो हुयो कुफ्र जी हालत में हुयो तलवार खणी निकितो आहे सुभान अल्लाह महबूबन करीमन खे शहीद करण जे इरादे सां अली अब्दुल्लाह रस्ते में पहुतो सहाबी मिलियुस कालम हज़रत अब्दुल्लाह आहे या ॿियो सहाबी आहे सो मिलियुस ओ उमर किथे थो वञी वञा थो रसूलुल्लाह खे क़त्ल करण जे लाइ वञा थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण जे लाइ सहाबी चयुसि त पंहिंजे घर जी त सार लॻ में पंहिंजे घर जी संभाल जे रसूलुल्लाह खे शहीद करण थो वञी तुंहिंजी भेण तुंहिंजो भेणीवो अॻे ई उन नबी ते ईमान आणे वेठा आहिनि सुभान अल्लाह तवज्जो ॾिया दोस्तो सुभान अल्लाह हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे भेण जे चई त छा थो चयो न सहाबी जो चयुसि हज़रत नईम बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु नईम छा थो चवी कि तुंहिंजी भेण ईमान आणे चुकी आहे तुंहिंजी भेण नबी ते कलमो पढ़ियो आहे भेणी वो ईमान आणे चुको आहे पंहिंजे भेणुनि जी सार लाइ पंहिंजे भेणीअ जी पंहिंजे घर जी सार लाइ हज़रत उमर उतां हुयो दार अरकम ते वञण जे बजाए महबूब करीम जे घर ते वञण जे बजाए पंहिंजी भेण जे घर ते हलियो दरवाज़े ते पहुतो जीअं जो दर ते पहुतो त अंदरां हज़रत ख़ब्बाब रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत सैयदना उमर जी भेणीअ खे अल्लाह जो क़ुरान पढ़ण पे सेखारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंदरां आवाज़ पे अचे तो
वमा बैनहुमा वमा तहत अस्सरा उमर जा कदम रुकी विया नितो त नबी के कत्ल करण जे इरादे सां हुयो पर ताहा सूरत जा लफ्ज़ आयतूं कनन में न पिया दिल ते असर करण लगा उमर जा कदम रुकी विया कुरान पढ़ंदे पढ़ंदे बीबी साईं इन आयत ते पहुती इन्ननी अनल्लाह कुरान की आयत पढ़ी इन्ननी अनल्लाह माना है मां अल्लाह है सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्ननी अनल्लाह ला इलाहा इल्ला अना फअबुदनी अल्लाह का सिवा को मबूद नहीं को मसजूद नहीं इबादत के लायक नहीं फअबुदनी को मुझी इबादत कयो हैरत में पइजी वियो मन त गोया कुरान मुखे पियो चवे ओ उमर अल्लाह तजी पूजा न कर मनात जी पूजा न कर बुतन जी पूजा न कर अल्लाह जी बेफरमानी न कर इला तमा अल्लाह आया मबूद तमा अल्लाह आया मसजूद तमा अल्लाह आया मु रब के छदे छो बुतन जी पूजा कई सही फअबुदनी मु अल्लाह जी इबादत कर ओ उमर व अकीमिस सलात लिज़िक्री कुरान जो असर कयो दिल ते असर कयो कदम बिग गया पर वरी कुफर तो हुयो सीने में कुफर हुयो गुस्से में दरवाजो खड़काई जोर से दरवाजो खड़काई हजरत फातिमा बिनत खत्ताब जेका हजरत सैयदना उमर जी घरवाली हुई भेड़ हुई ते दरवाजे में ॾिठो त उमर दरवाजे ते तलवार खणी बीठो आहे रात जो वक्त आहे ॿियो केरु ॾिसण वारो न आहे कुरान जो आवाज़ रात जे वक्त में सन्नाटे में हिन वक्त पखा बिजलियूं रोड रस्ता गाॾियुनि जा आवाज़ अचनि तॾहिं ख़ामोशी हूंदी हुई कुरान जो धीमे आवाज़ में बि परे परे ताईं आवाज़ वञे पियो उमर ॿुधी वरितो दरवाज़ो खड़काई हज़रत सईदा फातिमा संदसि मुअल्लिम हज़रत खब्बाब खे चयो तूं लिकी वञ मगर तोखे असांजे करे नुक़सान पहुचे हज़रत उमर दाख़िल थियो फरमाए तो छा पई पढ़ी कि उन तुंहिंजो छा थो वञे उमर तुंहिंजो छा थो वञे मां असां जेको पढ़ूं पिया सो पढ़ूं पिया तुंहिंजो छा थो वञे ओ तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां वाक़ियो त इस्तिक़ामत छा हूंदी आहे सुभान अल्लाह ध्यानु आहे विसरी वियो उमर तोखे छा तुंहिंजो छा वञे जे मूं ॿुधो कुझु त अजीब तव्हां पढ़ियो पे असर करण वारो पढ़ियो पे छा पिया पढ़ो त उमर साईं जी भेण उमर हुयो त भेण बि भेण हुई सुभान अल्लाह भेण जो ओ उमर दुनिया नथी तोखां अगर जे तलवार हथ में अथई पर यादि रख उन मोहम्मद करीम जेके क़त्ल करण जे इरादे सां घरां निकितो आहीं असां मां तुंहिंजी भेण तूं पंहिंजे मुड़ुस सूधो उन मोहम्मद करीम जी ग़ुलामी क़बूल करे चुका आहियां छॾे दे ओ दी इन मोहम्मद करीम जो दीन छॾे दे कुरान पढ़ण छॾे दे न त मारे छॾींदो साए क़त्ल करे छॾींदो साए सिर लाहे छॾींदो साए फरमाए थी सिर हलियो वञे जान हली वञे उमर जेका मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ वारो तोक गिचीअ में विधो आहे
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। और अंदाज़ यार कमाए नबी के कदमन दे करीब मुसलमान ने हो गया सो तवीला है काई कलीला तवज्जो मुड़े जो असा मुसलमान सदाई उठा मोमिन सदाई उठा कलमे पढ़ने वाला सदाई उठा थोड़ी दुनिया जी गरम हवा थी लगे त दीन का पीता वनो कोडा ही रखण वाला दाढ़ी कुड़ायो छड़े नमाज छड़े तोले दीन ते अमल छड़े तोले। अरे ये औरत हुई फातिमा बिनते खत्ताब उम्र जी ज़रबुन लगण जे बावजूद धक लगण जे बावजूद जिस्म लहू लुहा थियण जे बावजूद फातिमा जी ज़बान ते मोहम्मद करीम जो नालो हुयो अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी। मोमिन सदायूं था मुसलमान सदायूं था कलमे पढ़ण वारा सदायूं था दीन नसीब नाहे कलमो नसीब नाहे कुरान जी तिलावत असांखे नथी वणे अल्लाह जो ज़िक्र असांखे नथो वणे मोहम्मद करीम जी सुन्नत नथी वणे रहमत आलम जो ये मेहरबानी नथी वणनि असांखे। ओ मिठा अल्लाह ताला तोखे मौक़ो ॾिनो आहे अॼु अमल कर अॼु न त सुभाणे असां बि क़ब्र जा महिमान थींदासीं मण मिटीअ हेठि वञी पवंदासीं क़ब्र में इहो कोन पुछा कई वेंदी त केॾा भला कपिड़ा पाईंदो हुए केॾी वॾी सवारी ते चढ़ंदो हुए इहो कोन पुछा थींदई केॾे वॾे बंगले में रहंदो हुए अॻियां पोयां नौकर चाकर हलंदा हुए इहो कोन पुछा थींदई पुछाणो इहो थींदई त हिन जवान मोहम्मद करीम खे सुञाणंदो हुए या न। मा कुंत तकून फी हक़ हाज़र रजुल मदीने वारे जो मुखड़ो अखियुनि जे आॾो आंदो वेंदई ओ क़ब्र में अचण वारा ओ मातली वारा ॿुधा हिन नबी खे सुञाणंदो हुए या कोन सुञाणंदो हुए अखियुनि जे आॾो मदीने वारे जो चेहरो हुजे जमाल मुस्तफ़ा हुजे मदीने वारे जो मुखड़ो हुजे ऐं तूं ईअं चई है हात लादरी हाय अफ़सोस जो मां नबी खे नथो सुञाणा केॾी न बदकिस्मती आहे केॾी न निभाग आहे केॾी न बदबख्ती आहे जो नबी जो चेहरो अखियुनि जे आॾो हुजे तूं चईं मां नथो सुञाणा। उन ॾींहं खां ॾिजो उन ॾींहं खां ॾिजो अॼु ग़ुलामी इख्तियार कयो अॼु महबूब जी मोहब्बत वारो तोक गिची में पायो ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे इहा ग़ुलामी न आहे ॿिन्ही जहाननि जी बादशाही आहे। ॼाण मौत अचण वारो आहे अॼु न त सुभाणे मरण वारा आहियूं यार दोस्त सभु वञनि था पिया पाणे मां रोज़ ऐलान थो अचे मस्जिद मां फिलाणो वञ वियो अॼु फिलाणो वियो सुभाणे असांजो ऐलान अचण वारो हलायो ईअं न